أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. احشروا الذين ظلموا وأزواجهم وما كانوا يعبدون من دون الله فاهدوهم إلى صراط الجحيم وقفوهم إنهم مسؤولون. ما لكم لا تناصرون بل هم اليوم مستسلمون. وأقبل بعضهم على بعض يتساءلون قالوا إنكم كنتم تأتوننا عن اليمين قالوا بل لم تكونوا مؤمنين وما كان لنا عليكم من سلطان بل كنتم قوما طاغين فحق علينا قول ربنا إنا لذائقون فأغويناكم إنا كنا غاوين فإنهم يومئذ في العذاب مشتركون. إنا كذلك نفعل بالمجرمين إنهم كانوا إذا قيل لهم لا إله إلا الله يستكبرون ويقولون أئنا لتاركو آلهتنا لشاعر مجنون بل جاء بالحق وصدق المرسلين. إنكم لذائق العذاب الأليم وما تجزون إلا ما كنتم تعملون. फ़रिश्तनि खे हुकुम थींदो त इन्हनि सभिनी ज़ालिमनि खे गॾु करे वठी अचो ऐं इन्हनि जा जेके साथी हुआ उन्हनि खे बि ऐं जिन जी अल्लाह खे छॾे ई इबादत कंदा हुआ उन्हनि खे बि। पोइ उन्हनि खे जहन्नम जो रस्तो ॾेखारे छॾियो ऐं हिननि खे तरसायो बीहारियो हिननि खे थोरो बीहारियो। इन्नहुम मसऊलून हिननि खां कुझु पुछियो वेंदो। छा पुछियो वेंदो? मा लकुम ला तनासरून तव्हांखे छा आहे जो तव्हां हिक ॿिए जी मदद नथा करियो। बल हुमुल यौम मुस्तस्लिमून ॿी का ॻाल्हि कान्हे, अॼु हू पाण ई जेको आहे सो पेश पवंदा यानी गर्दन झकाए पंहिंजा यानी जेॾी महिल हुननि खां सवाल थींदो त हू मट करे जेको सो गर्दन झुकाए बीठा हूंदा ऐं जहिड़ो मञंदा पंहिंजी ग़लती। पोइ इहा ॻाल्हि ख़तमु थींदी त पोइ वअक़बल बअ्ज़ुहुम अला बअ्ज़िन यतसाअलून पोइ हिक ॿिए जे तरफ़ मुंहुं करे ऐं हिक ॿिए खां पुछंदा। उन्हनि में जेके सरदार हुआ जेके ज़ोर आवर हुआ उन्हनि खे ई जेके कमज़ोर मातहत हुआ उहे चवंदा क़ालू इन्नकुम कुंतुम तअतूनना अनिल यमीन चवंदा त बेशक तव्हां असां वटि असां ते ईंदा हुओ ज़ोर सां यानी ज़ोर सां तव्हां चढ़ाई कंदा हुओ त तव्हां ईमान न आणिजो। हीउ जेको नबी या नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या ॿियनि नबियुनि जो को यानी नाइब तव्हांखे दावत ॾिए पियो त ईमान आणियो मतां जो ईमान आंदो अथव यानी वॾेरा सरदार कुवत वारा उहे नंढनि खे नंढा उन्हनि खे चवंदा त तव्हां असां ते ज़ोर सां चढ़ाई कंदा हुओ त मतां जो ईमान आंदो अथव। क़ालू बल लम तकूनू मुमिनीन हू सरदार उन्हनि खे चवंदा त न ॻाल्हि इहा आहे असुल ॻाल्हि इहा आहे जो तव्हां ईमान आणण वारा कोन हुआ। वमा कान लना अलैकुम मिन सुल्तान ऐं असांखे तव्हांजे मथां को ज़ोर कोन हो। बल कुंतुम क़ौमन ताग़ीन ॻाल्हि इहा आहे जो तव्हां सरकश क़ौम हुआ। माना असां ठीकु आहे पंहिंजे अॻियां अचे पियो त असां तव्हांखे गुमराह करण जी कोशिशि कई, असां तव्हांखे वरगलायो,
लेकिन जेकॾहिं असांजी ॻाल्हियुनि में तव्हां न अचो आहे त असांखे का तव्हांजे मथां कुवत हासिल कान हुई, असां ज़बरदस्ती तव्हांखे कुफुर कोन करायूं आहे। तव्हां पाण ई जेको सरकश क़ौम हुआ पोइ चवंदा सरदार फ़हक़ अलैना क़ौल रब्बिना, हाणे असांजे परवरदिगार जी ॻाल्हि असां ते साबित थी चुकी आहे, माना असां गुनहगार आहियूं, गुनहगार असां ते ॻाल्हि साबित थी चुकी आहे। हाणे त इन्ना लज़ाइकून, बेशक असांखे चखणो पवंदो, माना हाणे अज़ाब जेको आहे उन खां बचण जी का सूरत कान्हे, हाणे त असां सभिनी खे अज़ाब चखणो पवंदो। पोइ हू चवंदा फ़अग़वैनाकुम इन्ना कुन्ना गावीन, असां तव्हांखे भटकायो छो त असां पाण भटकियल हुआसीं। यानी इहा ॻाल्हि आहे असां तव्हांखे भटकायो हो, पर तव्हां असां जेकॾहिं असांजे चए में न अचो हा त ईअं थी थिए सघियो, पर असां तव्हांखे भटकायो, तव्हां असांजी ॻाल्हियुनि में अची वियो, त तव्हां पाण ई असल में जेको भटकण खे ऐं तव्हां पाण ई गुमराह खे क़बूल कयो। फ़इन्नहुम यौमइज़िन फ़िल अज़ाबि मुश्तरिकून, हाणे अल्लाह ताला फरमाए थो त नतीजो इहो निकिरंदो जो उन ॾींहुं सभु जा सभु अज़ाब में शरीक हूंदा। अल्लाह बचाए, हे काफ़रनि जूं ॻाल्हियूं आहिनि। इन्ना कज़ालिक नफ़अलु बिल मुजरिमीन, अल्लाह ताला फरमाए थो असां ईअं ई मुजरिमनि सां कंदासीं। इन्नहुम कानू इज़ा क़ील लहुम ला इलाहा इल्लल्लाहु यस्तकबिरून, इन्हनि जो हाल इहो जो जॾहिं इन्हनि खे चयो वेंदो त ला इलाहा इल्लल्लाह, अल्लाह खां सवा को इबादत जे लाइक़ु कोन्हे, तकबुर कंदा हो। इबादत छा खे चइबो आहे? इंतिहाई मोहब्बत, इंतिहाई एहतराम ऐं इंतिहा दर्जे जी इताअत। उन यानी एॾी मोहब्बत ॿिए कंहिं सां न हुजे, एतिरो एहतराम ॿिए कंहिंजो न हुजे, ऐं एतिरी जेको आहे सो इताअत ॿिए कंहिंजी न हुजे, ऐं पंहिंजे पाण खे उन जे साम्हूं झुकाए छॾनि। हाणे ॾिसिजे अल्लाह रब्बुल आलमीन जी जेतिरी जेको माबूद है हक़ीक़ी, उन जी जेतिरी मोहब्बत हुजे ओतिरी कंहिं मख़लूक जी न हुजे, भले को नबी हुजे, वली हुजे, केर बि हुजे, इमाम हुजे, केर बि हुजे, सभिनी खां वधीक मोहब्बत जेका आहे अल्लाह पाक जी हुजे। छो त जंहिंसां सभिनी खां वधीक मोहब्बत पियो करे ऐं सभिनी खां वधीक एहतराम पियो करे ऐं सम्झे थो त हीउ सभिनी खां वधीक क़ाबिल इताअत आहे, इन खे जहिड़ो हिन पंहिंजो माबूद बनाए छॾियो। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत फ़र्ज़ु आहे, पर इन करे फ़र्ज़ु आहे जो अल्लाह ताला उन खे फ़र्ज़ु कयो आहे। असुल इताअत आहे अल्लाह पाक जी, असुल मोहब्बत आहे अल्लाह पाक जी, असुल जेका आहे उहा अज़मत ऐं एहतराम आहे अल्लाह पाक जो। हिते गौर करियो तव्हां आस पास जो जेको माहौल में ॾिसो त अल्लाह खां जे ग़ैर सां केतिरी मोहब्बत जो इज़हार कयो पियो वञे, अल्लाह जे ग़ैर सां केतिरी अज़मत जो ऐं अल्लाह जे ग़ैर खे केतिरो वधायो पियो वञे, जो अल्लाह जो त ज़िक्र ई कोन्हे, अल्लाह जो ज़िक्र ई कोन्हे ऐं मख़लूक जो ज़िक्र हद खां वधी वियो। अल्लाह ताला सही सम्झ नसीब फरमाए। जेॾी महिल हिननि खे चयो वञे थो ला इलाहा इल्लल्लाह, अल्लाह खां सवाइ ॿियो को माबूद कोन्हे, त पोइ तकबुर था कनि, अड़ी था कनि। वयक़ूलून अइन्ना लतारिकू आलिहतिना लिशाइरिन मजनून, इहो हुननि जे तकबुर जो बयानु आहे। त चवनि था त छा असां जेको पंहिंजे माबूदनि खे छॾे ॾियूं हिकिड़े नऊज़ बिल्लाह हिकिड़े चरे ऐं शाइर जे करे, यानी नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मजनून ऐं चरियो चवंदा हुआ ऐं नऊज़ बिल्लाह हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे शाइर चवंदा हुआ। तकबुर एॾो हो जो हुज़ूर सल्लल्लाहु, तकबुर छा खे चइबो आहे? पंहिंजे पाण खे वधीक सम्झणु ऐं ॿिए खे हक़ीर सम्झणु। त ही काफ़िर हुआ, मुशरिक हुआ, छा हैसियत हुई हिननि जी हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं, जेका सॼी काइनात में आज़म तरीन ऐं जेको सभिनी खां वधीक मुशर्रफ, मुकर्रम, मुनव्वर, सभिनी खां वधीक अज़मत वारी हस्ती, उन खे नऊज़ बिल्लाह ही जेको आहे ख़बीस चवंदा हुआ त ही चरियो आहे ऐं ही जेको आहे सो शाइर आहे। अल्लाह ताला फरमाए बल जाअ बिल हक़्क़ि व सद्दक़ल मुरसलीन, न इहा ॻाल्हि कोन्हे बल्कि ही नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हक़ खणी आया आहिनि ऐं हिननि सद्दक़ल मुरसलीन पहिरियनि रसूलनि जी तस्दीक कई आहे। ही हक़ खणी वटनि आया आहिनि, हक़ जी दावत ॾियनि पिया हिननि खे, ऐं पहिरियां रसूल जेके हुआ हिननि वांगुरु जेके रसूल हुआ इन्हनि जी तस्दीक कनि था। त अल्लाह ताला फरमायो बेशक
इन्हनि खे दर्दनाक अज़ाब खे चखणो पवंदो। इन्हनि जिन हरकतूं कयूं ऐं तकबुर जे करे हिननि हक़ जी दावत जेके ठुकरायो ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे यानी इन्हनि इहो चयो, इहे सभु जेके आहिनि इहे ज़रूरु इन्हनि खे चखणो पवंदो दर्दनाक अज़ाब। अल्लाह ताला फरमाए पियो इन्हनि खे ॿिए कंहिं शइ जो बदिलो कोन ॾिनो वेंदो मगर उन ई ॻाल्हि जो जेके हुई अमल कंदा हुआ। माना अल्लाह फरमाए पियो त हुननि खे उन ई जुर्म जो बदिलो मिलंदो जेको हुननि कयो। अहिड़ो जुर्म जेको हुननि न कयो हुजे ऐं असां हुनखे उन जी सज़ा ॾियूं, इहो ज़ुल्म असां वटि कोन्हे। पर हिननि जा जुर्म ई अहिड़ा आहिनि जेके हिननि खे दर्दनाक ऐं दाइमी अबदुल आबाद जो अज़ाब ॾियण जे लाइ जेको आहे सो तक़ाज़ो कनि था ऐं मुतालबो कनि था। उन करे हिननि खे उहो ई अज़ाब मिलंदो। अल्लाह ताला शल सही सम्झ ऐं सही अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। या अरहमर राहिमीन या अरहमर राहिमीन या अरहमर राहिमीन या ज़ल जलाल वल इकराम या ज़ल जलाल वल इकराम या ज़ल जलाल वल इकराम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। रब्बना ज़लमना अनफुसना फ़इन लम तग़फिर लना व तरहमना लनकूनन्न मिनल ख़ासिरीन। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसना व फ़िल आखिरति हसना वक़िना अज़ाबन नार। सुब्हान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक अशहदु अन ला इलाहा इल्ला अंत अस्तग़फिरुका व अतूबु इलैक। नस्तग़फिरुका व नतूबु इलैक नस्तग़फिरुका व नतूबु इलैक नस्तग़फिरुका व नतूबु इलैक। व सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक वसल्लम। आमीन।